झुडोलग ज़िले बदीन जे ॾेई थाणे जी हद जे ॻोठ अब्दुल्ला ॾेथो जे रहवासी मिसमात खटियाणी ख़ासकेली संदसि ज़हनी जिस्मानी माज़ूर ॿिनि नौजवाननि अहमद अली ख़ासकेली ऐं मोहम्मद अली ख़ासकेली सां गॾु एहतिजाज कयो। उन मौक़े ते मिसमात खटियाणी ख़ासकेली साफ़ इनाडो दाईंदे चयो त मुंहिंजो ज़हनी तौर ते माज़ूर 22 साला पुटु अहमद अली ख़ासकेली पघार ते वॾेरनि जो माल चाढ़ींदो आहे, जंहिंसां असां घर जा टे भाती पेट गुज़र कंदा आहियूं। गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजो पुटु घरनि जे भर सां माल काहे वञी रहियो हो त तर्जेबा सरकमदार पंहिंजे ॿनीअ जी भेलाड़ी मां माल चाढ़ण जे इल्ज़ाम हेठि पंहिंजे हारनि खां मुंहिंजे माज़ूर पुट खे लछियूं हयूं ऐं मरणी करे छॾियो, जंहिं बाद आऊं ज़ख़्मी पुट खे हद जे ॾेई थाणे ते वाक़े जी रिपोर्ट दाख़िल कराए लेटर वठी मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो। मुंहिंजे पुट जे मथे में वधीक धक हुजण करे डॉक्टर वधीक इलाज लाइ हैदराबाद अस्पताल रिफर जो लेटर ॾिनो, पर असां ग़रीब आहियूं, वॾी अस्पतालनि में इलाज कराइण जी सघ नाहे। हाणे बासरकमदार असांखे बिड़क ॿाहिरि कढण ते संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिननि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी बदीन समेत समूरनि वसवारनि खां अपील कंदे चयो आहे त 62 जवाबदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सख़्त सज़ा ॾेई असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची